मासी जी बरसातुनि तबाही मचाए छॾी आहे। रोडनि रस्तनि समेत कब्रिस्तान में पाणी बीचण खिलाफ़ शहरनि पारां एहतजाज कयो वियो। उन हवाले सां वीडियो लिंक ते मौजूद आहे गोगी राम। पूरे मुल्क जीअं लखी गुलामशाह में भी 4 ॾींहंनि खां मुसलसल बरसात पवण करे तबाही मचाए छॾी आहे। तोड़े हिते लखी शहर हुजे, तालके जे अंदरि पर्सगरदाई जा इलाइक़ा हुजनि या सरकारी इदारा हुजनि, लखी गुलामशाह तालके अस्पताल जे रोड ते भी तालाब जी सूरत में पानी बीजी वियो आहे। लखी जो पार्क हुजे उन में भी पानी तालाब जो ॾेखरे ॾेई रहियो आहे। हिन वक़्तु असां लखी गुलामशाह जे लाड़क ऐं मंगी मोला में मौजूद आहियूं। हे तव्हांखे मां कैमरा जी अख में ॾेखारे रहियो आहियां। साम्हूं जेको आहे लिंक रोड आहे, जेको हे क्रॉसिंग थींदो आहे, शहर तरफ़ दाख़िल थींदो आहे, जेको मुकमल पानी जे दरिया जो ॾेख ॾेई रहियो आहे। उन सां गॾोगॾु मुंहिंजो तव्हांखे कैमरामैन जी अख सां ॾेखारींदो त हीउ जेको कब्रस्तान आहे, साम्हूं जेको तव्हांखे कब्रस्तान नज़र अची रहियो आहे, उन सां गॾोगॾु आबादी आहे। जेको हीउ लखी गुलामशाह जे शहर लाड़क मोला ऐं मंगी मोला जो ड्रेनेज डिस्पोजल आहे, जेको न हलण जे करे मुसलसल बिजली बंदि हुअण करे जेको आहे हिननि जो चवणु आहे त जेको आहे डिस्पोजल न हलण जे करे ही पाणी जेको आहे शहर जो ईंदड़ पाणी बि जेको आहे हेॾे कब्रस्ताननि तरफ़ वञी रहियो आहे, जंहिंजे करे तालाब जी सूरत अख़्तियार करे वियो आहे। मां तव्हांखे वधीक ॿुधाईंदो हलां त हिते जॾहिं को माण्हू फोत थिए थो उनखे खणी था अचनि त पूरण जे लाइ उनजे लाइ जॻह नथी मिले। काल्ह बि मां हिते लखी गुलामशाह में हैदर खोसे ॻोठ वासी जेको आहे नौजवान फोत थी। गुलामशाह जे ॻोठ अब्दुल गनी महर ऐं जुणेजा मोला में जेको आहे खोसन बिरादरी जा भी घर ड्रही पट थी विया आहिनि। अब्दुल गनी महर में भी 10 घर ॾही पट थी विया आहिनि। लखी गुलामशाह जी उमर कॉलोनी आहे, उन में भी 5 खां 10 घर ड्रही पट थी विया आहिनि। ऐं आकल कॉलोनी जा भी केतिरनि घरनि जी छतूं भितूं किरण सबबि लखनि रुपयनि जो नुक़सानु थियो आहे। हीअ मां तव्हांखे ॿुधाईंदो आहियां, लखी गुलामशाह शिकारपुर ज़िलो लाड़काने डिवीज़न जो तालुको आहे। हिते सारियाली फसल जेको थींदो आहे, सभ खां जेको आहे पहिरियों हिते सारियालो फसल लहंदो आहे, जेको हिन मॉनसून जी मुसलसल बरसात हलण खां फसल जी तबाही मचाए छॾी आहे। लखें करोड़ रुपयनि जो जेको आहे डिवीज़न में सारियालो फसल न थियण जे करे मुआशी बहिरान पैदा थींदो। जी